अबाड़े अरे सोढे मथा ज़ुल्म कयो आहे। निंधण को करे मूंखे मारियो ते निंधण को करे बाह भगे मुंहिंजो मथो फाड़े ॾाढो मूंखे मारियो थे मूंखे। अरे हेफ़ा तो ते हू तुझे अॾे ते तोखे अची हिते मारे वियो ऐं तूं कुझु बि न करे सघे। शेरू अल्लाह अहिड़ी ॻाल्हि न आहे, विढ़ियो मां बि आहियां हुन सां, पर हुन जा भाग भला जो हुन वटि कुंवारी हुई, मां हथे ख़ाली हुयुसि। शेरू सोढे असां सां ॾाढी कई आहे, हाणे मां हुनखे कोन छॾींदुसि, टुकर टुकर करे छॾींदोसांसि। बस ॾाढो न हणो, मूंखे हाणे तव्हांजी ख़बर पइजी वई। हाणे सोढो मुंहिंजे हथां मरंदो, मां ई हुनखे मारींदुसि। शेरू मुंहिंजो पलांद हुन खां ज़रूरु वठिजांइ, हुनखे ॿधी हिते खणी अचांइ, मां हुनजो मथो बि फाड़ींदुसि ऐं ॿई ॿाह बि भॼंदोमांसि, पोइ मुंहिंजो आउ ठरंदो। मां भोता सां सलाह कयां पोइ हुनखे ख़तमु कंदासीं। उहो असांजे रस्ते जी दीवार बणिजी वियो आहे, हाणे इहा दीवार असांखे किराइणी पवंदी। हाणे सोढे जो कुझु न कुझु करिणो पवंदो। बाबा बि अचे ऐं बिलावल बि अचे, पोइ हुनजी ख़बर हलाईंदुसि मां। शेरू मां त चवां थो भोतार खे चई इन सोढे खे कूड़ा सूड़ा केस हणाए हमेशह अंदरि कराए छॾे। अपोड़े अरे मुंहिंजी ॿाह सूर थी करे बि मथो सूर मां फाटे थो। अरे बस कर, ॿी ॿाह मां न भॼाए, वेठो तो रन वांगुरु तो रोए। हा मां निंधड़ को आहियां, अचो सभई मूंखे मारियो, निंधड़ को करे मारियो। सोढे खे न विझो, सोढे ने न वञो, माली अचिजो, मूंखे मारिजो। जमीला छा तो रईस हैबत खान जो नियापो गुलाम सेन खे ॾिनो? हा मोहन जो नियापो ॾिनो हो गुलाम सेन खे। त पोइ छा चयो गुलाम सेन? हा गुलाम सेन सोचे पोइ जवाब ॾींदो, एॾा वॾा फ़ैसिला जल्दबाज़ी में नाहिन थींदा। जमीला तूं छा थी सम्झे, गुलाम सेन मञींदो? ज़रूरु मञींदो, छो जो प्यार इंसान खे दीवानो बनाए छॾींदो आहे। प्यार में इंसान सॼी काइनात खे विसारे छॾींदो आहे। जेकर न गुलाम सेन असांजो थी वञे पोइ वाह जो मज़ो थींदो। मुख़्तियार जो ठहियल पठो असां हुनजे साम्हूं लाहींदासीं। ईअं करण सां तव्हां त मुख़्तियार सां वॾी रांदि विढ़ी वेंदव। पर छा चाकर खान, तूं बि पंहिंजो वाइदो वफ़ा कंदे या? कहिड़ो वाइदो? गुलाम सेन खे सिदरा जो संग मिलंदो या? जमीला उहा त मर्ज़ी आहे रईस हैबत खान कि हू पंहिंजी धीअ जो संग कंहिंखे थो ॾे। इन जो मतिलबु त तव्हां गुलाम सेन सां धोखो करे रहिया आहियो? असां न जमीला, तूं पंहिंजे पाण सां पाण धोखो करे रहियो आहे। छा मल विढ़ण सां संग मिलंदा आहिनि छा? इहा त नाइंसाफ़ी आहे, न रुगो गुलाम सेन सां पर सिदरा सां बि। हूअ बि गुलाम सेन जी एतिरी दीवानी आहे जेतिरो गुलाम सेन सिदरा जो दीवानो आहे। जमीला तूं इन मामले में घणो न सोच, तूं हल मुंहिंजे लाइ चांहि ठाहे। वालेकुम सलाम। ॿियो ख़ैर आहे? मज़े में? अल्लाह पाक ॿियो छा हाल? ख़ैर लॻो पिया? अल्लाह जा करम लॻा पिया। छो
गाॾी ॾकाए आयो विकई आहे गाॾी न सोडा गाॾी कोन विकी आहे हालात ख़राबु लॻा पिया आहिनि रोज़ रोज़ गाॾियूं फुरजनि थियूं इन जे करे घर बीहारे आयो आहियां। इहो सही कयो थी मां त चवां थो गाॾी वठे ई कोन आहे गाॾी वठि त ॿिए ॼाणे फुरजी थी वञे। ये शेरूअ जा माण्हू थी सोडा इहे ई था गाॾियूं फुरनी। लाउती तूं सही थो चवे इहे शेरूअ जा ई माण्हू आहिनि। मुंहिंजे ॿिनि दोस्तनि जूं गाॾियूं खसे विया मां ज़बरदस्ती हुननि खे गाॾी वठी ॾिनी ॿियनि थोरी पिया बसि हुननि खे कोई चवण वारो ई कोन्हे को। उस्मान सोडो सही थो चई गाॾी त बाबा वठी न अॼुकल्ह जे तोखे ख़बर आहे हालात कीअं लॻा पिया आहिनि। सोडा ॿुधो आहे वॾी मल आहे भला इहो मल बल ते न हलंदे छा अॼु? हा मेले ते यार मूंखे कमु आहे तव्हां थी अचो मेले ते। सोडा तूं हलंदे त मल ते मज़ो थींदो अॼु हल त हलूं था मल ते। सोडा तूं मल ते हलंदी त असां बि हलंदासीं न त असांजो बि जवाबु ॾे। चङो लाउती अगरि चओ था त हलो त हलूं था। शर्म नथो अचे पिने थो हक़ ते त ज़ाल छॾे वई। अलाए कंहिंजी तवायत माथे लाथू हलियो वियो ख़ैर हला थींदो। बेमानी काॾे थी खणी वञी? छो मां हैदर ॾे थी खणी वञा। हैदर खे अस्पताल में मानी मिलंदी आहे हैदर ॾे थी खणी वञा। हा ख़बर आहे हुनखे मिलंदी आहे मानी पर हुनखे ॿिए कंहिंजे हथ जी मिलंदी हूंदी ऐं मां हुनखे पंहिंजे हथ जी खाराईंदमि। ओ चरी चरी नथी डॉक्टरनि खे उते अस्पताल में मानी मिलंदी आहे उते बोरचियूं हुननि खे पचाए ॾींदा आहिनि घर जी मानी न आहे वेंदी। हा कुझु बि थिए छा बि थिए मां मानी हीअ हुन ॾे खणी वेंदसि ऐं जेकॾहिं तोखे मानी खाइणी आहे त अंदरि मानी पई अथई खाए ऐं आख़िर में मां हुन सां गॾु बि मानी खाईंदसि। हा पहिरियों तूं मूंसां मानी खाईंदी हाणे वरी डॉक्टर सां थी खाई हेॾो प्यारो थी अथई न। हा दा हू डॉक्टर मूंखे प्यारो त आहे पर हू मुंहिंजो छा हू छा आहे इहो ॿुधाए छा? अदा मूंसां इहे ॻाल्हियूं न कर मूंखे शर्म थो अचे। हाणे मां तोखे काॾे बि न वञण ॾींदसि। मां न ईंदुसि तव्हां दिलजाए कयो मां तौबादारी कई आहे हिन चक्कर माफ़ु कयो। मां त तव्हांखे पहिरियों ई मना कयो हुयो पर तव्हांजी ज़िद जे अॻियां मां चुप करे वेठसि। दादा हवाल त ॾे आख़िर थियो छा? हुन एजेंट मूंसां धोखो कयो मुंहिंजी त दिलि ई न पई चवे त मां पाणी वारे जहाज़ ते विया छा कयां ज़ोरी एजेंट अचियो वे मजबूर थी पई। पाणी वारे जहाज़ में जीअं जो वेठासीं उतां पाणी वारे जहाज़ असांखे खयों ऐं ॿिए पार पहुचाए करे चयईं त हीअ दुबई अथव। उते जीअं लथासीं अवली असां खां पुलिस उते बीठी हुई जीअं उते पहुतासीं त पुलिस असांखे वकोड़े वई उते असांखे पकड़े करे वञी जेल में हयऊं। पोइ जो असांखे ख़बर पई हे दुबई न पर कराची आहे। ख़ैर आहे रज़ा जेको थियणो सो थी वियो पर हाणे इन एजेंट खे न ई छॾिणो इन खां पैसा ज़रूरु वठंदासीं ज़रूरु। बसि यार रज़ा सॼी क़िस्मत जी ॻाल्हि आहे तूं त बसि कोन घटायो यार होॾां कर्ज़ु खणी करे बि तूं दुबई ॾांहुं रवानो थी वई पर अलाह चङाई कंदो हाणे अॻिते। बसि हाणे जेको थियो सो थियो। ॾिसे थो त घर वारा केतिरा परेशान आहिनि तुंहिंजे बग़ैर। हा सोडा इन एजेंट खे न आहे छॾिणो छो त हिन असांखे
वॾो ख़्वार कयो आहे। हा हा रज़ा, तूं फ़िकिर न कर। सोढो वेठो आहे न, उन खां असां ज़रूरु पैसा वठंदासीं। अॼुकल्ह इहा घणी थी हले एजेंटनि में। मां तूं न रो रज़ा, तूं फिक्र न कर। इन एजेंट खे मां न छॾंदुसि, इनखे हथु करे इन खां पाई वठंदासीं। न छॾींदासीं। बाबा जी मूंखे अव्हांखे कुझु ॿुधाइणो आहे। ॿुधायो, मां ॿुधा पियो। तमामु अहम ॻाल्हि आहे, मां चाहियां थी त अव्हां ध्यानु सां ॿुधो। हा, मुंहिंजो कनु अव्हां ॾे आहे, तूं ॻाल्हि कर। बाबा साईं, मूंखे सरदार रांझण खान जे माण्हुनि अॻुवान न कयो हुयो। हा, त पोइ तोखे कंहिं अॻुवा कयो? अव्हांजे माण्हुनि। मुंहिंजे माण्हुनि? तूं चवण छा थी चाहीं? मुंहिंजा माण्हू तोखे अॻुवा छो कंदा? शायदि इन करे त जीअं हू तव्हां खां पलांद करे सघनि। इहे सभु हवाई ॻाल्हियूं आहिनि। तुंहिंजा कंहिं कन भरिया हूंदा, इहे थी नथो सघे। मुंहिंजा माण्हू तोॾे हिकु नज़र ॾिसी बि न सघनि, तोखे वरी अॻुवा कीअं कंदा? पर मूंखे बिलावल ऐं सिकंदर अॻुवा कयो हुयो। मूं वटि उन्हनि जा वीडियोज़ आहिनि। हा, बिलावल ऐं सिकंदर जी इहा मजाल? हा बाबा साईं, मूंखे कसम आहे तव्हांजे सिर जो, मां सच पई ॻाल्हायां। अड़े फ़क़ीर, पिने छो थो मवाली छा? अबा की चायम न, तोखे ख़बर न आहे मां इंटरनेशनल फ़क़ीर आं। पैसनि को सवा मुंहिंजी दुआ न आहे लॻंदी। अड़े पैसनि ते दुआ लॻंदी आहे? हा, कमाल आहे यार। इहा त दुआ असां कॾहिं ॿुधी ई कोन्हे यार। जेकॾहिं 200 रुपया ॾियां त पोइ कहिड़ी दुआ कंदे? 200 पोइ अला कंदो तोखे स्कूटर मिलंदो। हल यार, पोइ त तोखे मां जेकॾहिं 400 रुपया ॾियां त पोइ कहिड़ी दुआ कंदे? 400 ॾींदे न, अला कंदो तोखे कार मिलंदी। वाह वाह, पोइ त मां सफ़ा टेकिजी वियुमि। पर जेकॾहिं पोइ मां तोखे 600 रुपया ॾियां मवाली, त पोइ ॾे ख़बर भला कहिड़ी दुआ कंदे? अला कंदो त तोखे बंगलो ऐं लाल कुआर मिलंदी। वाह 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 मवाली वाह, तूं त को वॾे कम वारो माण्हू। पोइ जे 800 रुपया ॾियां त भला कहिड़ी दुआ कंदे? अला कंदो तोखे जहाज मिलंदो। वाह दा वाह, पोइ त मां टेकिजी वियुमि मवाली। पर जेकॾहिं मां तोखे 1000 रुपयो ॾियां त पोइ कहिड़ी दुआ कंदे? पोइ त हिन ख़ुशीअ में मां मरी वेंदुमि। अड़े न बाबा, पोइ मां तोखे 1000 रुपयो छो ॾियां? चरियो हाँ छा त तोखे मारण थो चाहियां? हल बाबा हल, कर जान छॾ। स्कूटर में आकारियूं वयूं, जहाज बि वियो अब्बा। तूं 1000 जे करे असांजो माण्हू मारी थो वञे? हा अड़े बाबा, मां न मारियो अथमि हिननि खे। अड़े बाक़ी कंहिं मारियो हिनखे? लाश थियो हुजे पियो आहे भागा। अड़े हो नशाई आहे, पाण किरी पियो आहे बाबा। मां काॾो मारियोमांसि? छा अथव साहब? न सर, सफ़ाई पूरो थी वियो। अड़े हे ज़ुल्म क्यों थी? ज़ुल्म ने भागा, कानून हूंदे तूं खून क्यों न छॾंदासीं तोखे हाणे पुट। हा बाबा, हाणे ॻाल्हि ॿुध। ॻाल्हि इहा त हे वठि 1000 रुपयो। हा मामो हथ कढ, हो पाण किरी पियो आहे मवाली मुड़ुस आहे। हा हे वठि बाबा, जान छॾियो। अरे माण्हू भलो हुयो। हा तमामु भलो। ॿुध हे आहे ख़ुदि या ॿियो आहे? केर बि हुजे सर, असांखे पैसे सां कमु। महिनत मां कयूं वेंदा। हलो हेॾे ख़ुदि कानून सां दख़ल कर। जे भागा असांजो बि कुझु हक़ आहे। तव्हांजो हक़ आहे। महिनत मां कयूं। कुझु त समझो कर कुझु कानून सां ऑपरेशन कर। समझो कुकुरा ठीकु आहे। 500 तव्हां वठो, 500 मां थो रखां। हलो असां रिश्वत खे कोन वठंदा आहियूं। सम्झे थो न? शाबाश शाबाश हल ॾे लुट हल। शाबाश शाबाश। अला साईं,
केड़ी मखलूक पैदा कई जल्दी तरी मुझे कटे ठगी कंदो वॾे असांजो दोस्त फासा छॾे थी सोडा ही थी ठग अरे तो तुम मना कई न तो मुझे यार सां फ्रॉड न कजाए उन सां फ्रॉड कई न वो कराची में पानी वाले जहाज में पकड़जी पियो आहे वरी मुश्किल सां जो कते मोटी आयो आहे जेके उन खां पैसा वरिता थी इज़त में ॾे न त इहे मूढ़ी लाहे छॾो मां सब्र कर मां ॿिए इंजण खे ॾिनो आहे तुंहिंजो माण्हू उन मोकिलियो आहे बाक़ी मां जेको आहे त उन सां ॻाल्हायां थो उन सां मिलायां थो तोसां असांखे पैसा खपनि हलो ॾे हल मिलायां थो हली तोसां हलो अबा तौकीर पुट तूं मुंहिंजी केॾी ख़िदमत कई आहे अलाह तोखे वधाईंदो बचा हा चाचा जहिड़ो सोढो तुंहिंजो पुटु आहे तहिड़ो मां त तुंहिंजो पुटु आहियां न हा पुट छो न पोइ बि तोखे अलाह वधाईंदो ऐं तुंहिंजे दिलि जूं तमन्नाऊं पूरियूं कंदो बचा चाचा हो ॾिस लेलांदी अचई चाचा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम धीअ आ वे लेला ख़ुशि त आई न हा तो कीर मां ख़ुशि आहियां चाचा मां तव्हां खां पुछण अचां पई पर अदा अख्तर मूंखे वठी न आयो लेला ईअं न चयो अख्तर ॾाढो सुठो माण्हू आहे तो कीर अदा भलो आहे पर मुंहिंजी का ॻाल्हि मञंदो ई न आहे पुट जेकॾहिं भाउ भेण में जहिड़ो हुजे न त बसि ईअं सम्झ त उन्हनि जो वॾो पाण में प्यारु हूंदो आहे पुट चाचा हैदर चवे थो त असां हिन ॻोठ में पंहिंजी अस्पताल खोलींदासीं हा पुट इहो त तमामु सुठो कमु आहे ऐं हिन ॻोठ में अस्पताल जी ज़रूरत बि आहे अलाह हैदर खे कामयाबी ॾींदो पुट धीअ डॉक्टर हैदर खे अलाह पाक वधाए मुंहिंजी वॾी देखभाल कई अथसि चङो चाचा अल्लाह हाफ़िज़ हा पुट तूं हल अलाह जे अमान में तौकीर पुट तूं लैला खे वञी छॾे आ छो त अॼु मुल्क जा हालात तमामु ख़राबु आहिनि बचा चाचा तूं फिक्र न कर मां लेला खे अॻु भरो करे थो अचां उथ लेला त हलूं चङो चाचा अल्लाह हाफ़िज़ ख़ुदा हाफ़िज़ धीअ बस तोखे इहो ॿुधाइणो हुयो त मूं बाबा साईं खे सभु कुझु ॿुधाए छॾियो आहे छा तो रेस हेबत ख़ान खे छा ॿुधाए छॾियो आहे किथे तूं गुलाम सेन खे न चरी मां गुलाम हुसैन जे बारे में त पंहिंजे मलाइकनि खे बि न ॿुधायां इहो ई त मूंखे सरदार रांझण जे माण्हुनि अॻुवा न कयो हुयो मूंखे त बिलावल ऐं सिकंदर अॻुवा कयो हुयो छा तोखे ईअं न करणु खपंदो हो जॾहिं इहो मामिलो थधो थी वियो हो त ॿीहर बाहि बारण जी कहिड़ी ज़रूरत हुई हाणे त पंहिंजे घर में अञा झेड़ो वधी वेंदो जमीला मुंहिंजे ख़्याल में त मूं ठीकु कयो आहे जेकॾहिं सरदार पाण में विढ़नि हा न त अलाए केतिरा बेगुनाह मारिजी वञनि हा हाणे जेकॾहिं सज़ा आई बि न त गुनाहगारनि खे ईंदी बेगुनाह बची वेंदा पर बिलावल कोड़े कमदार जो पुटु आहे ऐं कमदार रेस जो ख़ासि माण्हू आहे कोड़े जी वफ़ा ते त कंहिंखे बि शक कोन्हे पर बिलावल जी मुनाफ़िक़त वाइकी थियणु घुरिजे छो त बिलावल ॾोही आहे ऐं ॾोही खे सज़ा मिलणु घुरिजे ख़ैर तो हाणे रेस खे सभु कुझु ॿुधाए छॾियो आहे त अॻिते बि अलाह ख़ैर ई कंदो ॾे हाल अवल रज़ा हाणे काॾे वञण जी तयारी आहे ईरान वेंदे कश्मीर वेंदे या वरी कतर वेंदे ॿुधाए घणा कपिड़ा तयारु कया आहिनि मुर्ख टोकूं बि करे तोखे ख़बर आहे त मां दुबई वञण लाइ केॾो ख़्वार न थियो आहे मुंहिंजी तौबदारी बाबा शुक्र कयां उते मूंखे दोस्त मुजीब मिली वियो त मां जेल में कई साल सड़ां पियो मां त मज़ाक पई कयां दुआ कर दा सोडे खे जीअं तोखे एजेंट खां पैसा वठी न त तोखे इहे पैसा बि न मिलनि इहे त सोडे जा अहसान आहिनि अलाह हुनखे ख़ुशि कंदो अॼुकल्ह तूं पाण परेशान पियो रहे इन जे लाइ चाचे जी तबियत बि ख़राबु आहे पोइ अदा सोढो चाचे खे कंहिं सुठे डॉक्टर खे छो नथो ॾेखारे मुर्ख जेके शेरू वारनि चाचे खे धक हया न उहे ॻुझा लॻी विया आहिनि ॿियो त चाचा जी पछाड़ी बि आहे
ऐं वीचारो शुगर जो मरीज़ बि आहे। हिन शेरू खे त अलाह जी मार पवे, छो विड़ियो चाचे सां? चाचा त मनो कंदो आहे त शेरूअ सां न विड़ो, न त सोढो कॾो की शेरूअ खे घोटे छॾे आ। हाणे बि चाचा रोके थो त शेरूअ सां न विड़ो, पर मुर्ख तूं हिकु ॾींहुं इहा ॻाल्हि यादि कजांइ त शेरूअ खे सोढो ई मारींदो। इहो वॾो कमीनो आहे शेरू, हिनखे पुलिस बि कुझु नथी चवई। हाणे त शेरूअ सां गॾु सरदार बि मिलियो आहे, अलाह माफ़ करे। बाबा साईं, मूंखे सरदार रांझण खान जे माण्हू अॻवा न कयो हुयो। छा त पोइ तोखे कंहिं अॻवा कयो? अव्हां जे माण्हू। तूं चवण छा थी चाहीं? मुंहिंजा माण्हू तोखे अॻवा छो कंदा? शायदि इन करे त जीअं हू तव्हां खां पलांद करे सघनि। इहे सभु हवाई ॻाल्हियूं आहिनि। तुंहिंजा कंहिं कन भरिया हूंदा, इहे थी नथो सघे। मुंहिंजा माण्हू तोॾे हिकु नज़र ॾिसी बि न सघनि, तोखे वरी अॻवा कीअं कंदा? पर मूंखे बिलावल ऐं सिकंदर अॻवा कयो हुयो, मूं वटि उन्हनि जा वीडियोज़ आहिनि। बिलावल, तुंहिंजी इहा बचाल मुंहिंजी इज़त में हथ विधो अथई। कमदार कोड़ा, तुंहिंजो मां नसुल ई तबाह करे छॾियो। ये डोडा फाड़े छा थो ॾिसी? विढ़ंदे छा मूंसां? हा, विढ़णो आहे तोसां। तोखां बाबे जो हिसाब किताब वठणो आहे। ग़ुलाम हुसैन, सिंधी में चवणी आहे, अञा ॼाई नाहे नानी मुआडे। मूंसां मल विढ़ण खां पहिरियां पंहिंजे पीउ क़ुर्बान खां पुछ त चाकर कहिड़ी बला जो नाव आहे, ऐं तूं अञा मासूम खीर पियाक ॿार आहीं मुंहिंजे अॻियां। पहिरें जोड़ में पुॼ, पोइ चाकर ख़ान तोसां मल विढ़ंदो। इहो ई त ॾुख मारे थो चाकर ख़ान, जो मां पहिरें जोड़ जो न आहियां, पर जल्द थींदुसि ऐं तोखां बाबे जो पलांद वठंदुसि। मूंसां मल विढ़ण खां पहिरियां पंहिंजे पीउ खां पुछ, हुन जी रोगी मां जंग भॻी आहे, तुंहिंजो कंधु भञींदुसि, जेको तूं फ़ख्र सां खणी मुंहिंजे साम्हूं बीठो आहीं। कंधु इहो त वक़्तु ॿुधाईंदो चाकर ख़ान। हे मुंहिंजे हथ जी लकीर ॾिस, लकीर सौ सिधो तोखे तुंहिंजो मौत ॾिसण में ईंदो। ग़ुलाम हुसैन, किथे चरियो थियो ई छा, या नशो कयो अथई? मौत जी धमकी थोड़ी। हाँ चाकर ख़ान, तुंहिंजा भाग भला आहिनि जो मूंखे बाबो मोकल नथो ॾे, न त तूं मुंहिंजे साम्हूं हिते ज़िंदा न बीठो हुजी हा। त पोइ ठीकु आहे ग़ुलाम हुसैन, तूं मल जी तयारी कर। साईं वारे मेले में मलाखड़े में तोसां मुंहिंजो शागिर्द विढ़ंदो। जेकॾहिं तूं मुंहिंजे शागिर्द खां मल खटे वएं त पोइ मां तोसां विढ़ंदुसि। जेकॾहिं मुंहिंजे शागिर्द खां मल हाराए त घर में चुप करे वेही रहिजांइ। बस चुप करे घर में कीअं वेंदुसि? मां त महिनत कंदुसि, तयारी कंदुसि, ऐं हिकु ॾींहुं शेर सिंध ज़रूरु थींदुसि इंशाअल्लाह।